कढ़ी कलब मां, कावड़ कढ़ी कलब मां, मिठो बोल तू सदाई, कावड़ कढ़ी कलब मां, मिठो बोल तू सदाई, रखी प्रेम मन प्यारा, छड़ विरोध जीतू वाई, रखी प्रेम मन प्यारा, छड़ विरोध जीतू वाई। 1 2 3 कावड़ कढ़ी कलब मां, कावड़ कढ़ी कलब मां, मिठो बोल तू सदाई, कावड़ कढ़ी कलब मां, मिठो बोल तू सदाई, रखी प्रेम मन प्यारा, छड़ विरोध जीतू आई, रखी प्रेम मन प्यारा, छड़ विरोध जीतू आई, कावड़ अंदर जी कट तू, मन जी को चाल मटे तो, कावड़ अंदर जी कट तू, मन जी को चाल मट तू, कावड़ अंदर जी कट तू, मन जी को चाल मट तो, कावड़ अंदर जी कट तू, मन जी को चाल मट तू, रग रग में राम रटे तो, रग रग में राम रटे तू, रग रग में राम रटे तो, रग रग में राम रटे तू, रग रग में राम रटे तू, रग रग में राम रटे तो, रग रग में राम रटे तू, रग रग में राम रटे तू, रग रग में राम रटे तू, कुमति कढ़ी कुधाई, रग रग में राम रटे तू, कुमति कढ़ी खुदाई, रखी प्रेम मन प्यारा, छड़ विरोध जीतू वाई, रख प्रेम मन प्यारा, छड़ विरोध जीतू आई, कावड़ कढ़ी कलब मां, कावड़ कढ़ी कलब मां, मिठो बोल तू सदाई, कावड़ कढ़ी कलब मां, मिठो बोल तू सदाई, रखी प्रेम मन प्यारा, छड़ विरोध जीतू आई, रख प्रेम मन प्यारा, छड़ विरोध जीतू आई, कावड़ कड़ै न कर तू, संतोष दिल में धरे तो, कावड़ कढ़े न कर तू, संतोष दिल में धरे तू, कावड़ कड़ै न कर तू, संतोष दिल में धरे तो, कावड़ कढ़े न कर तू, संतोष दिल में धरे तू, कावड़ कड़ै न करे तो, कावड़ कढ़े न करे तू, संतोष दिल में धरे तो, कावड़ कढ़े न करे तू,
हर जाए निसज हर तू 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 बोड़े सभई बियाई बोड़े सभी बियाई बोड़े प्रेम मन प्यारा छद विरोध जी तू आई हो रखी प्रेम मन प्यारा छद विरोध जी तुम्हारी कावड़ कढ़ी कलब कावड़ कड़ी कलब मिठो बोल तू सदाई कावड़ कड़ी कलब मिठो बोल तू सदाई मिठो बोल तू सदाई सदाई हो रखी प्रेम मन प्यारा छद विरोध जी तुम्हारी कड क्रोध साड़ कल पत संतन जी रख तु सोहे बत कड क्रोध साड़ कल पत कर संत जी तो सहेबत कड क्रोध साड़ कल पत कड क्रोध साड़ कल पत कर संत जी तु सोहे बत कड क्रोध साड़ कल पत कर संत जी तो सहेबत कड क्रोध साड़ कल पत कड क्रोध साड़ कल पत संतन जी कर तु सोहे बत संतन जी कर तू सहेबत संतन जी कर तु सोहे बत संतन जी कर तू सहेबत रखी सील न्याज निविड़त रखी शील न्याज निवड़त रखी सील न्याज निविड़ी पई वजे रखी शील न्याज निवड़त मन जी छॾे मदा ॿुधण में नथी अचे रखी शील न्याज निवड़त मन जी छॾे मदाई रखी प्रेम मन प्यारा छद विरोध जी तू आई रखी प्रेम मन प्यारा छद विरोध जी तू आई कावड़ कढ़ी कलब कावड़ कड़ी कलब मिठो बोल तू सदाई कावड़ कड़ी कलब मिठो बोल तू सदाई रखी प्रेम मन प्यारा छद विरोध जी तू आई रखी प्रेम मन प्यारा छद विरोध जी तू आई कहे टे कट उपांधी छडवाद तू विवादी कहते कट उपाधि छदवाद तू विवादी कहे टे कट उपाधि छडवाद तू विवादी कहते कट उपाधि छदवाद तू विवादी कहे टे कट उपाधि छडवाद तू विवादी
सुख अनादि, पाए शांति सुख अनादि, पाए शांत सुख अनादि, पाए शांति सुख अनादि, सब सां करे भलाई, पाए शांति सुख अनादि, सब सां करे भलाई, सब सां करे भलाई, छद विरोध जी तू आई, सब सां करे भलाई, छद विरोध जी तू आई, कावड़ कढ़ी कलप मां, कावड़ कढ़ी कलप मां, मिठो बोल तू सदाई, कावड़ कढ़ी कलप मां, मिठो बोल तू सदाई, रखी प्रेम मन प्यारा, छद विरोध जी दुआई, रखी प्रेम मन प्यारा, छद विरोध जी तू आई, प्रेम सां चओ श्री राम, श्री राम सतनाम साखी, सतनाम साखी, परम आदरणीय सतगुरु महाराज, उन्हनि जे स्वरूप में वेठल पूजन योग असांजा संत महात्माऊं गुणी जन मंडल ऐं सतगुरनि जे स्वरूप में वेठल सतगुरनि जी प्यारी भागन वारी सदा सुहारी साध संगत, प्रेम सां चओ श्री राम, सतनाम साखी, सतनाम साखी, सतनाम। हिकिड़ी त ॻाल्हि आहे, माण्हूअ जे मन जो ख़्यालु जंहिं महिल फिरंदो आहे, ॿिए पासे वेंदो आहे, ओॾी महिल ई माण्हूअ में अवगुणनि जो संचार थींदो आहे, अवगुण घुसंदा आहिनि। कंप्यूटर में वायरस कॾहिं घुसंदो आहे मूंखे त ख़बर कोन्हे, पर घुसंदो आहे, अलाए कीअं घुसंदो आहे। जॾहिं ॿियो कुझु अचे, जेकर न ॿी काई धारी शइ जे पासे ख़्यालु आहे त वायरस हर घरू अचे न, कंहिं न कंहिं तरीक़े सां घुसी वेंदो आहे। सुठी ॻाल्हि त लोड करणी पवंदी आहे, उनजा पैसा बि किथे किथे लॻंदा आहिनि, पर वायरस लोड करणा न पवंदा आहिनि, उहे फ्रीअ में ऐं पंहिंजो पाण इज़ीली एंटर थी वेंदा आहिनि। अलाए कीअं थी वेंदा आहिनि, हो बि कंप्यूटर आहे त हे बि कंप्यूटर आहे। बुरी ॻाल्हि कीअं घुसंदी आहे, वायरस कीअं घुसंदो आहे, पतो ई न पवंदो आहे। प्रेम सां चओ श्री राम। साईं जन लिखनि था, बाबा तूं न मिठो ॻाल्हाईंदे, प्रेम सां हलंदे त पोइ ठीकु आहे। जेकर तुंहिंजे मन में प्रेम न आयो न, विरोध अची वियो त पोइ वरी विरोध उहो निकिरंदो ॾुखियो आहे, तुंहिंजो वरी ॿाहिरि विञाइणु बंदि कोन थींदो। जॾहिं माण्हूअ जे मन में विरोध हूंदो आहे, विरोध सम्झो था भई कंहिं ॻाल्हि जो ऐतराज़ हुजे, कंहिं ॻाल्हि जो वांदो अचे, जे वांदो अची वियो त पोइ वांदो ई करे छॾींदो आहे, अॻो पोइ लाइ वांदो थी वेंदो आहे माण्हू। कंहिं बि ॻाल्हि जो किथे कंहिंखे वांदो अचे, माना कोई ऐतराज़ थी वञे असांजे मन में, तो मन मां ऐतराज़ निकिरंदो न आहे। पोइ ऐतराज़ जे पुठियां हिकिड़ो न वरी सवें हूंदा आहिनि। ईअं ख़ाली हिकिड़ी कूड़ जे बारे में चयल आहे, भई हिकु कूड़ खे लिकाइणो हुजे न त सवें कूड़ ॻाल्हाइणा पवंदा, कुझु न कुझु ॻाल्हियूं ठाहिणियूं पवंदियूं। जेसि ताईं उहे ॻाल्हियूं ठाहे सेट कंदासीं न, तेसि ताईं उहो कूड़ लिकंदो न, पर तंहिंखां पोइ बि कूड़ मिड़ई लिकंदो न आहे। किथे न किथे कहिड़ी न कहिड़ी ॻाल्हि सां उहो ज़ाहिर थी पवंदो आहे। वायरस जेकर शरीर में घुसे या कंप्यूटर में घुसे त किथे न किथे नुक़सान बि कंदो ऐं ज़ाहिर बि थींदो। लिकी ॾेखारे वेंदो त लिकी अलाए कीअं आहे, पर लिकण जो कमु हूंदो न आहे। ईअं उनखे लक़ब सुठो ॾिजे न त उहो बि ॾेई सघां थो, खोटो त खोटो बि ॾेई सघां थो। हनुमान वियो लंका में, प्रेम सां चओ श्री राम। वञे त लिकी लिकी पियो, पर ज़ाहिर थियणो ई पियुसि।
लंकनी चयसि अड़े केॾा थो वञी, चोर आई, तोखे ख़बर न अथई, मोर आहार जहां लॻ चोरा, मुंहिंजो आहार छा आहे, जेके संसार में कुल मिलाए करे चोर आहिनि न उहे मुंहिंजो भोजन आहे। वरी सम्झाइण लाइ मां तव्हांखे ॿुधायो, हिकिड़ो मूंखे वरी ॿुधायो, चई सफ़ा कूड़ थी ॻाल्हाए, सफ़ा कूड़ थी ॻाल्हाए लंकिनी। कूड़ कीअं थी ॻाल्हाए, चई वॾो चोर अंदरि वेठो न आहे, सीता खणी आयो चोराए करे हुनखे खाइनि। मोर आहार जहां लॻ चोरा, चौपाई जो अर्थ त सौंसे थो आहे, पर कढण वारो कीअं बि कढे। चई मुंहिंजो जेके बि दुनिया में चोर आहिनि उहे मुंहिंजो भोजन आहिनि, मां उन्हनि खे खाईंदी आहियां। तूं चोरी अंदरि घुसी थो, मां तोखे खाईंदसि। हुनखे चवणो इहो हो, जाने नहीं मरम सठ मोरा, तोखे मुंहिंजे मरम जी ख़बर कोन अथई, मुंहिंजी ख़ासि ॻाल्हि कहिड़ी आहे। दुनिया में मुंहिंजो हिकिड़ो ई भोजन आहे, मोर आहार जहां लॻ चोरा। त मुंहिंजो मरम तोखे ख़बर कोन्हे, मुंहिंजो ख़ासि भेद जेको आहे गहराई उहा ख़बर कोन अथई त मुंहिंजो कहिड़ो भेद आहे, मां केरु आहियां केरु न आहियां। चई बसि ॿियो केरु आहियां की न आहियां, चोरनि खे खाइण वारी आहियां, जेके बि दुनिया में चोरनि खे खाईंदी आहे इहो मुंहिंजो ख़ासि ॻाल्हि अथई, ख़ासि मुंहिंजो मरम आहे। जाने नहीं मरम सठ मोरा, मोर आहार जहां लॻ चोरा। हनुमान जे वेड़ा सफ़ा कूड़ थी ॻाल्हाए, मां बि सफ़ा कूड़ कीअं थी ॻाल्हाए, सफ़ा कूड़ कीअं थी ॻाल्हाए। चई त चोर अंदरि न वेठो आहे, चोरी करे आयो तुंहिंजे साम्हूं, ख़बर कोन अथई सीता खे चोरी करे आयो आहे, ऐं अंदरि वेठो आहे खाईसि वञी। चई थी मूं जहां लॻ चोरा, त चोर त उहो, आउं त चोर थोरी आहियां, आउं त चोर जे ॻोल्हण वारो आहियां, त मूंखे कीअं खाईंदीअं। चवण जो मतिलबु त हनुमान वियो लिकी, सीता सां मिलियो, मुंडी ॾिनई, सभु ॻाल्हि करी, पर पोइ प्रगट वरी कीअं थियो, सॼी लंका खे पूरो करे वियो। सीता माता खे चई हीअ मुंडी राम ॾिनी आहे, हुनखे हाल वाल ॾिनई वरितई, ऐं चई त हाणे आशा कर मां हलां, पर मूंखे थोरी बुख लॻे, वण जा फल खां। चई न रखियो, चई मूंखे इन परवाह न आहे। पोइ ॾेखारीसि पंहिंजे रूप मां, हीअं वञी खा लय कर। खाधई, वण टोड़ियईं, लंका में रावण वटि पहुतो, रावण खे बि जेकी चवणो हो सोचियईं। वायरस केतिरो कमु करे वियो हली, केतिरो वधी वियो हली, ऐं सॼी लंका खे पूरो साड़े करे, एक विभीषण कर गृह नाही, हिकिड़ो घर ख़ाली छॾियईं, बाक़ी हड़ई साड़े छॾी। वायरस ईअं कंदो आहे हनुमान त सुठो कमु कयो, पर कमु सुठो न आहे, सॼो साड़े पूरो कयईं की न। त असांजे मन में प्रेम न अचे, विरोध अचे, छा चए, ॿियाई अचे, कावड़ अचे, कहिड़ो बि अवगुण हिकिड़ो घुसियो, बसि पोइ त हुनखे एंट्री ॿी न खपंदी आहे। हिकिड़े खे एंट्री मिली वई त ॿियनि सभिनी जो कोन भई सीट हूंदी आहे, पोइ ख़ाली हुनखे वेहण जी अधु सीट ॾियूं, वेहण लाइ ज़री जॻह ॾियूं, सॼी सीट पाण छिके वठंदो असांखे बि। आऊं पियो वञा अलाए किथे, शुरू जी ॻाल्हि हुई लॻभॻि ईअं। पोइ साईं थोरी कंहिं जॻह ॾिनी, असां त लेटी पियासीं, कंधु हूंदो करे हुन मथां ईअं करे हीअं करे, अलाए कीअं हुनखे कंडा वॾा अलाए हुनखे उथारे पूरो कयोसीं, ईअं थींदो आहे मिसाल। साईं जिन चवनि था बाबा इहा मन मां तूं कावड़ आहे न कढी छॾ। जंहिंमहिल तुंहिंजे मन में कावड़ ईंदी कॾहिं, जॾहिं असांखे ॿियो केरु नज़र अचे, धारियूं हुजे, ॿियाई अचे, वेर अचे, विरोध अचे, पोइ वरी धारियूं ते त कावड़ ईंदी न, पंहिंजे ते न ईंदी आहे। मुंहिंजे ॾंद सां मुंहिंजी ॼिभ कटिजी वञे, ॾंदनि खे छा कबो, ॾंद मुंहिंजा आहिनि, ॼिभ मुंहिंजी आहे, कटिजी वई त कटिजी वई, अॻिते संभाले वई हलाईंदुमि, पर ॾंदनि खे भञी कंहिं फिटी कयो आहे, ईअं थियो आहे अॼु ताईं। भई कॾहिं बि खाइण में ॾंदनि सां ॼिभ कटिजी वञे त ॾंदनि खे कढी ॿाहिरि मुतरको हणी, पर ॿिए जा ॾंद हुजनि अलाए छा चवंदा आहियूं, हणी मुक ॿटी ॿाहिरि ॿिए जी, ऐं तोखे त वधीक नुक़सानु तुंहिंजे ॾंदनि कयो अथई, चक था लॻई, कढ न ॿटी ॿाहिरि, ॾिसूं भई। चयो मुंहिंजी आहे न, ॻाल्हि ओतिरी आहे। जेॾीमहिल मूंखे ॿियाई ईंदी, जेॾीमहिल मां धारियो सम्झंदुमि, जेॾीमहिल ओॾीमहिल विरोध पैदा थींदो। त हीअ वरी कीअं थियो,
पंहिंजो माण्हू आहे उनखे कुझु बि ॾेई छॾियो, ख़बर ख़्यालु न कबो आहे, धानियूं अचे हिनखे ॾियूं, हिसाब सां वरी ॿियो बि पुठियां हूंदो आहे न, ॿी ॻाल्हि हूंदी न। माण्हूअ जे मन में ॿियाई ईंदी, गैरत ईंदी त विरोध पैदा थी वेंदो, विरोध पैदा थियो त पोइ सभु खिटका कावड़ में ईंदी। इन करे भई तुंहिंजे मन में कुझु अचे न, पंहिंजे मन में मौज में रहो, त हिकिड़ी ॻाल्हि कर, तुंहिंजी वृत्ति ॿाहिरि न वञे, वृत्तीअ खे पंहिंजे मुंहुं कर, तूं सभ सां भलाई कर, कीअं उपाधि छॾ, वाद विवाद न कर। माण्हू घणो पढ़ंदो आहे, कहे टेऊं बहुत पढ़ के बने वादी करत खटके, दुनिया के लोभ में लटके, पढ़ा हुया तो क्या हुया। घणो माण्हू पढ़ंदो आहे, पढ़ण सां वरी माण्हूअ खे अलाए ज्ञान ईंदो आहे, अलाए अज्ञान ईंदो आहे। वेद भॻवान में लिखियलु आहे हिकिड़ी ॻाल्हि त भई जेके माण्हू अविद्या में हलनि था से त अंधे खूह में वञी किरंदा। जेके माण्हू अविद्या जी उपासना कनि था उहे अंधे खूह में वञी किरंदा, इहा त पकी ॻाल्हि आहे। पर उन खां बि वधीक अंधे खूह में केरु किरंदा? उन खां बि वधीक अंधे खूह में केरु किरंदा? चई जेके विद्या जी उपासना था कनि, जेके विद्या में फाथल आहिनि, जेके ज्ञान में फाथल आहिनि। गुरु वशिष्ठ राम भॻवान खे चई तो ज्ञानी भले थी जा पर ज्ञान बद्ध न थी जा। ज्ञान सां ॿधिजी वञी, अने ॿधबो चइबो थोरी आहे, ज्ञान आहे छुटण जे लाइ, असां ज्ञान सां ई ॿधिजी वञूं। ज्ञान छा लाइ आहे? छुटण जे लाइ, आज़ादु थियण जे लाइ। तोखे ज्ञान आहे, तूं हर कंहिं ॻाल्हि खां आज़ादु थी, माना तोखे ज्ञान आहे, तूं कर्म कर, कर्म करे वरी आज़ादु थी वञ। पर असांखे ज्ञान आहे, कर्म मूं कयो आहे, हे मां थो कयां, तो कयो आहे, चई हल खा फांसी वठ। ज्ञान आहे, कर्म करे वरी फांसी वञूं, कर्म बि कयोसीं ऐं फांसी बि वियासीं। मिसाल ईंदो आहे जड़ भरत जो, प्रेम सां चओ श्री राम। वॾो ऋषि हो, आनंद में वेठो हूंदो, जंगल में हो, अकेलो ई अकेलो, कंहिंसां वास्तो ई न। हाणे मन में हिकिड़ी भावना अची वियसि, कहिड़ी? अॻियां कुझु घटना थी, हिरणनि जो टोलो हो, ईअं वञे पियो धीरे धीरे, ऐं शेर जी ज़ोर सां रड़ थी, हुन नज़र पई हूंदी शेर जी काई हरणी पकड़े करे खां। हरणी जेका जंप ॾींदी आहे, सभिनी खां तिखो जंप हरणी ॾींदी आहे, तिखो हली वेंदी आहे। 18 फुट जो जंप ॾेई सघंदी आहे। घणे जो? 18 फुट। सम्झो त हीअ जेका रखियल आहे न बेंच अॻियां, हिन कुंड खां हुन ताईं, इहा 20 फुट आहे। सम्झो हिन कुंड खां हुन ताईं पार थी वञे, एतिरो यको जंप ॾेई वञे हरणी। पर शेर खे बि भॻवान ताक़त ॾिनी आहे। शेर जो बदन नहरो थींदो आहे, सनड़ो थींदो आहे, मुंहुं ख़ाली हूंदो अथसि, बाक़ी ॿियो सॼो बदन हूंदो ई कोन अथसि। ईअं जंप ॾींदो आहे, उहो बि 18 फुट ॾेई वेंदो आहे। हरणी बि 18 फुट ॾेई सघे, हू बि 18 फुट ॾेई सघे, पर वरी बि हरणीअ खे डपु हूंदो आहे, भॼी वेंदी आहे। हरण पकड़े घटि, उहो शेर पकड़े घटि सघंदो आहे। ऐं वरी भॻवान जी काई दया थी वञे, बराबरी हूंदी आहे त पकड़े वठंदो आहे, पकड़े मारे बि छॾींदो आहे, खाई बि छॾींदो आहे। हरणी खे वरी वेहणो न ईंदो, शेर त पकड़े ऐं पूरो ई छिले रखेसि, खाई पंहिंजो पेट भरींदो। हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो भॻवान हिसाब किताब ठाहे रखियो आहे। हरणियुनि जो टोलो लंघियो, हरणी हिकिड़ी उन में हरणी जेका आहे उहा पेट सां हुई, पेट सां हुई त जो न रड़ थी ॾींहं पूरा हा, त डप में जंप हुन लॻायो त ॿार जो उते ई किरी पियो, ऐं हरणी त पार थी वई। हिकिड़ो नालो हो 15-20 फुट जो, पार थी वियो, उहो ॿार किरी पियो। ॿार किरी पियो त हाणे ॿार त कोई रड़ ॿार थोरी करे, पर हरणी जी रड़ निकिती। हिन ॾिठो छा आहे, ॾिसे ॿार आहे। शेर त अलाए किथां रड़ कई, ॾिठई भॼी आहे, त वरी भॼी वियारी, पोइ बाॾ करे शेर घणो मथो बि न खपाईंदो आहे। ऐं हरणी बि डप खां भॼी वई, उहो ॿार ईअं ई पियो हो पट ते, खईं हुनखे साफ़ु कई। वरी खीरु जहिड़ो होसि गांइ जो, गांइ ॿाहि हूंदसि या छा आश्रम में, साफ़ु कई हुनखे, जेको दवा ववा ॾियणी आहे या सफ़ाई करणी आहे, सॼो कलाक जे अंदरि त हरण तयारु थी वियो, जंप ॾियणु लॻो।
पर हिनखे वणे ॾाढो पियो, कीअं बि टपा ॾिए, ॾाढो ख़ुशि थियो। भॻवानु हरण जे रूप में बि हो ऐं भॻवान जो हूअं बि संत दर्शन कंदो, पर हरण जे रूप में मोहित जल्दी थी वियो हली जड़ भरत ॾिसी करे। भॻवानु कोई रंग रूप धारण करे कोन थो, अलाए कॾहिं कंदो रूप धारण करे या न करे, निर्गुण निराकार वृत्ति लॻंदी आहे, मन में सदाईं उनजो दर्शन थींदो आहे, पर ॿाहिरां हरण ॾिस त सही, हर कंहिंजी दिलि सुरकी पियसि, मोह वधी वियो। 2-3 महीना हिन जो मिड़ई साथ रहियो। 2-3 महीने में हरण ठही वियो हली। 3 महीने में छा थी वञे, पहलवान थी वियो। 6 महीने में अञा पहलवान थी वियो। हाणे ही पूरो हरण जहिड़ो ई लॻण लॻो। कलाक में ई माण्हू तयारु थी वञे त वरी 6 महीने में घणो थी वञे। एॾा बि टपारी हुनखे केरु झले न सघे। पर ऋषि जंहिं महिल भई पंहिंजे वारनि खे ठाहे साम्हूं आरसी रखी त हीअं हरण बि अॻियां अची विए, ध्यानु विए त हीअं हथु रखी करे, जेका बेरागण भुलिजी वई, हरण ते हथु रखी करे ऐं भॼन वेही करे भॼन कंदे ॾिसे हरण वेठो आहे, आनंद पियो अचे, मोही थी वई। हाणे थोरा ॾींहं थिया, वरी साॻियो टोलो कोई लंघियो, हरण जो टोलो अचे पियो। आश्रम जी दीवार केतिरी, 4 फुटे जी, उहो त 18 फुट टपे, 4 फुटे टपे करे हली वियो। हिकु जणे में माण्हू खे आनंद ईंदो आहे। हूअं अकेलो माण्हू भई खिले बि त न सुए, रोए त न सुए। हीअ त ऋषि आश्रम में अकेलो ई हो हरण, हेॾा केॾा ॿियो को साथ मिले न। हाणे ठही हिकु जणा ई साॻिया अचनि था, उन सां टपी हली वियो त उनजी मौज में हली वियो हली, उनखे ॿी काई ख़बर ई न पई। ऋषि ॾही केॾां वियो। हीअ त ॾींहं जी ॻाल्हि थी, सॼी राति वेही ॻोल्हे, निंड वीचारे कई कान। केॾां वियो, खीर पियारींदोमांसि, खीर अलाए पीतई न पीतई, गाहु खाराईंदोमांसि, खाधई अलाए न खाधई। ध्यानु करणु वेह, ठहियो ठीकु आहे, भॻवान जे भॼन में वेहूं था, ॾिस त हरण बीठो आहे, हीअं खोले त आई कान। हरण जो ध्यानु अचे पियो, भॻवान जो ध्यानु लॻे ई न पियो। भॻवान जी माया एतिरी प्रबल आहे। हिकिड़े हीअं ध्यान में वेठो, ॾिसे हरण बीठो आहे ऐं ॾिसे त आहे कान, एतिरे में साहु निकितुसि। हाणे अंत मती सा गति कहिड़ी थींदी आहे? यम यम वापी स्मरण भावम त्यजति अंते कलेवरम तम तमय वेति कौन्तेय सदा तद भाव भावित। जंहिं बि भावना सां यम यम वापी, जहिड़े बि स्मरण भावम, स्मरण कंदे जेको भाव अचे, यादि कंदे जेकी भावना थिए, जहिड़े पासे ख़्यालु वञे, त्यजति अंते कलेवरम, अंत में कलेवर छॾे, शरीर छॾे, तम तम एव एति, उन में ई हलियो वेंदो। कौन्ते, हे अर्जुन, इहा ॻाल्हि पकी अथई, उन ई शरीर खे धारण कंदो। छो जो हमेशह इहा ॻाल्हि पकी आहे, सदा तद भाव भावित, माण्हू पंहिंजे भाव जे अनुसार, पंहिंजे ख़्याल जे अनुसार ई हलंदो आहे। तव्हांखे हींअर वञिणो हुजे पंहिंजे घर सत्संग, पर तव्हांजो ख़्यालु थी पए न हिन पासे वञा, कहिड़े पासे वेंदा? जहिड़े पासे ख़्यालु हूंदो। घर वञिणो न आहे, सभु आहे, पर जंहिं पासे ख़्यालु ईंदो उन पासे माण्हू वेंदो आहे। सदा तद भाव भावित, इहा ॻाल्हि पकी आहे। हीअ बि साईं हली वियो हली। भरत ऋषि खे चवनि था शास्त्र, 3 जन्म उहे हरण जा धारण करना पिया। एक मृग के कारणे भरत धरी 3 देह, तांका कौन हवार है जांका अधिक स्नेह। जंहिंजो त हरण सां कोन्हे, असांजो त माण्हुनि सां आहे, पुट सां आहे, धीअ सां आहे, परिवार सां आहे, मकान सां आहे, धन सां आहे, दौलत सां आहे, शान सां आहे, मान सां, अलाए किथे न किथे असांजो मन लॻो पियो आहे। उनजो कहिड़ो हवालु थींदो जंहिंजो हेॾो अधिक स्नेह आहे, अधिक प्यारु आहे असां सभिनी सां। पर इहा जेसिताईं प्यार जी ॻाल्हि आहे त वरी बि ठीकु आहे। प्यार खां जॾहिं पोइ वरी थोरो ॿियाई अची वेंदी आहे, थोरो विरोध थी वेंदो आहे, पोइ वरी अवगुणनि खां माण्हू छुटी मुश्किल सघंदो आहे, ॿीणो ई फासी वेंदो आहे, उन खां छुटी न सघंदो आहे। मोह में माण्हू फासंदो सवलो आहे, हिन दुनिया में फासणु बिल्कुलु सवलो आहे, पर छुटणु इन्हीअ खां बिल्कुलु अवलो। दुनिया मां मोही कढणु इहा वरी ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे।
माण्हू मन में प्रेम रखे पर विरोध कंहिंसां करे ई न, जीअं न विरोध कबो, ऐतराज़ कबो, त पोइ उन जे लाइ वरी खिटको करिणो पवंदो आहे, ऐतराज़ में वरी वधीक ध्यानु ॾियणो पवंदो आहे। हीअं छो थियो, कंहिं कयो, हीउ केरु थींदो आहे करण वारो, हाणे हिनखे ड्राहे, पोइ उन जूं 100 ख़्याल ईंदा। साईं मन मां इहा कावड़ कढी, तूं सभिनी सां मिठो हल, कंहिंसां विरोध कर न, मन में प्रेम रख। कावड़ अंदर जी कट तूं, मन जी कुचाल मट तूं, रग रग में राम रट तूं, कोमती कढी कुधाई। कुधाई माना जेका खोटो ख़्यालु आहे न, खोटी तुंहिंजी ॾालट आहे, खोटी तुंहिंजी इच्छा आहे, त हीअं न हीअं थियणु खपे। जेकी करे थो भॻवानु करे थो न, साहिब सर्वकला समर्थ आहे, कुझु बि करे, सभु कुझु करण वारो वस वारो आहे, भले करे। जेकी करे थो ठीकु आहे, तूं उन में राज़ी रहो, उनजे आनंद में रहो, तूं उन खिटके में पओ न। जे न पवंदे त पोइ थोरो ॾुखी ॻाल्हि थी पवंदी न। हिकिड़ो साईं हुई, हिकिड़ो रजब महाराज थियो आहे, उनजो यार तूं ऐतराज़ मिड़ई न कर, कंहिं ॻाल्हि ते रोश बोश न कर, कंहिं ते क्रोध न कर, कंहिं ॻाल्हि में तूं खिटपिट कंदे त ॻाल्हि मज़ो वञी निकिरंदी। जेको जीअं चए थो करणु ॾींहुं न वञी लहे करे, छा आहे, कंहिं चए थो हीअं आहे ईअं कोन न आहे, त भले कोई ऐतराज़ न आहे। हाणे इहो ई साॻियो जड़ भरत वरी ज्ञान होसि न, त ॿियो चोथों जनम जेको आहे उनखे वरी साॻियो ज्ञानवान जड़ भरत ऋषि थियो, पर नालो रखईं जड़ भरत, हो ज्ञानवान। जान बूझ जड़ हो रहे, बल तज निर्बल होए, कह कबीर तस दास का पल्ला न पकड़े कोई, केरु हुनखे पकड़े ई नथा। कह टेऊं परलोक त कोई न पूछन हार, परलोक में केरु खां पुछंदो बि कान, केरु हथ बि कोन लॻंदो, केरु निहारींदो कोन, हू पंहिंजे सिधे रस्ते ते केरु रोकण वारो हूंदो ई न। जेको ऐतराज़ न करे, कंहिं ॻाल्हि में खिटपिट करे ई न। हाणे हिकिड़ो राजा रहूगण हो, नालो हुउसि राजा रहूगण। ॾाढो मन में भाव न, मां कोई अहिड़ो गुरू कयां जेको पूरो ज्ञानवान हुजे। ईअं न जहिड़ो तहिड़ो गुरू करे छॾे, गुरू कीजे पछान के, पानी पीजे छान के, गुरू कयां त वरी पूरो हुजे, जंहिंमें हीअ ॻाल्हि हुजे। ऐसा सतगुरु कीजे, अहिड़ो सतगुरु करणु घुरिजे जो असांजे मन जो अभिमान मिड़ई छॾे, ऐं असांखे दया ॾे, ग़रीबी ॾे, बंदगी ॾे, भॻवान जो भॼन ॾे, उन बसि संसार जे पासे जूं विषयूं असांखां मिड़ई हटाए छॾे। अहिड़ो कोई गुरू असांखे मिले, समर्थ गुरू हुजे जेको मूंखे हिन खिटपिट खां छॾाए छॾे। पुछी आहे कोई अहिड़ो ज्ञानवान? चई त हू जड़ भरत अथई ज्ञानवान। चई हुनजी काई पहचान आहे? चई पहचान हुनजी हिकु ई आहे, ॿी आहे ई कान। उहो कंहिं ॻाल्हि में ऐतराज़ कंदो ई न आहे, कंहिं ॻाल्हि जे खिटपिट में पए कोन। असां त वरी खिटपिट में पवंदा आहियूं, केरु माण्हू अचे पोइ मां उन खां डिस में बि लॻी वञा, कस में बि लॻी वञा, डिस्कस खिटके में पवंदा आहियूं। पोइ केॾी महिल चवंदा यार कहिड़ो मथो पियो आयो, माण्हू मथो ई त खपाईंदा, कोई कम जी ॻाल्हि त हूंदी न आहे। सुठी ॻाल्हि आहे कंहिंखे चइजे ई न, ॿुधाइजे बि न, कोई ज़रूरत आहे कोन, ज़मानो कोई मञंदो आहे छा? पाण न मञ न चवण सां घणेई कुझु थी वेंदो हली, पर असांजो मन आहे न, पोइ कुझु न कुझु पिया खिटपिट कंदा आहियूं, हर कंहिं ॻाल्हि में अटकी पवंदा आहियूं, उनखां पासीरो थी कोन सघंदा आहियूं। पर जड़ भरत जी हिकिड़ी पहचान, कंहिं ॻाल्हि में ऐतराज़ करे ई न, कंहिं ॻाल्हि जी खिटपिट करे ई न, कंहिं ॻाल्हि जो दाव रखे ई न। घुमंदो फिरंदो हो, न घर सां, न घाट सां, न पंहिंजनि सां, न परावनि सां, कंहिं सां हुनजो वास्तो कोन, भॻवान जे भॼन सां वास्तो, भॼन खां सवाइ ॿी ॻाल्हि ॼाणंदो ई न हो। राजा खे चई त भई हीअं ऐतराज़ न कंदो अथई? चई हा पकी ॻाल्हि। राजा हिकिड़े जंगल में आश्रम सुठो, जंगल आसे पासे में घोड़ो आश्रम हिकिड़ो सुठो ठाहे छॾी। चई बाबा कोई संत अचे भले केॾी महिल, पर वञे मूंखां शाम जो 4 बजे मिली, पोइ भले ॿिए ॾींहुं वञे, उन ॾींहुं वञे, पर मिली ई वञे, ईअं न वञे। अचण महिल त हुनखे राईंदा हुआ, पर वञण महिल भई त उहो 24 कलाक रहंदो, त शाम जा 4 त केॾी महिल थींदा ई, मूं सां मिली आहे, मां हुन सां राजा ईंदो। राजा छा कयो, पंहिंजो आसणो निम जे वण हेठां ठाहियईं। कहिड़े वण जे हेठां ठाहे वई? यादि कजो कहिड़ो वण हो? निम जे वण हेठां पंहिंजो आसण करे वेही रहियो। हाणे सभु संत अचनि, संतनि खे हिकिड़ी ॻाल्हि चए, महाराज
कॾहिं आया चई बाबा मूंखे 4 ॾींहं थिया आहिनि, कंहिंखे 5 ॾींहं थिया आहिनि, कंहिंखे 8 ॾींहं थिया आहिनि। अञा महाराज 2 टे ॾींहं रहो, तव्हांजी ख़ूब सेवा थींदी, रहो। चई न बाबा असांखे वञिणो आहे। चई महाराज ॿियो कुझु न आहे, हीउ अंब जो वणु आहे, इन में अंब 2 ॾींहंनि में लॻंदा, 2 ॾींहं ॿिया रही पओ न। छाजे वण हेठां हो? हा। ऐं राजा छा पियो चए? पोइ संत वरी छा चवनि, दिमाग़ु ख़राबु त सॼी त संतनि जी शेवा करे थो न। जहिड़ो अकुल वारो ई हुजे हा, जेको निम खे अंब पियो चए, अहिड़ो अकुल वारो हुजे हा त पोइ संतनि जी कोई सेवा कंदो आहे? अकुल वारो हुजे कोई संतनि में ईंदो आहे? हीअ त असांजो दिमाग़ु घटि आहे तॾहिं अचूं था भई सत्संग ॿुधण जे लाइ। ख़राबु त कोन थो चवां, कन पटियां थो भई, सॉरी। चई राजा दिमाग़ु ख़राबु आहे, निम खे अंब थो चए। चई न साईं असांखे वञिणो आहे। घणेई चए साईं घणो करे सुभाणे लॻी वेंदा, हिकिड़ो ॾींहुं रहो न। चई राजा दिमाग़ु पको ई पको ख़राबु आहे, अंब किथां लॻंदो, निम जे वण में लॻंदो आहे अंब? ऐं छो त वरी मौसम कहिड़ी आहे, ॿूर बि कोन्हे, निम में किथां निमोरी बि कोन लॻल आहे, हे अंब थो चए। मिड़ई मन में संत राजा खे साम्हूं त केरु चवंदो या, हली आई। हाणे हलंदे हलंदे महीनो 6 महीना 12 महीना साल 2 साल, चई कॾहिं न कॾहिं त ईंदो। मुंहिंजी जेकर भई भावना पकी आहे त इहो जड़ भर्त किथां बि घुमी पर ईंदो हिते ज़रूरु। छा ॿुधी पए, गुरू ॻोल्हण मूंखे वञिणो न आहे, गुरू हिते पाण ईंदो। अलाए कहिड़ो आहे, भली आया अंगण मुंहिंजे सजण सदोरा संत सुखकारी। आया आंगण मुंहिंजे सदोरा संत सुखकारी। निमाणीअ ते नज़र धारे, असुल जी पते अथन पारी। असुल जी पते अथन पारी। संत आया मेरा मुंहिंजे घर पर मूंखे वगाड़े, उन में हिकिड़ी ॻाल्हि आहे त पाण ई कृपा करे आया। ईअं त असां कंहिं वटि वञूं हिते भई वठणु अचे वरी छॾणु वञे, ऐं गुरू कंहिं वटि वेंदो त पंहिंजो पाण खे वञी मथां पहुंदो, उनखे सॾु करिणो न पए। हुनखे पंहिंजो ख़बर आहे न भई मुंहिंजो भगत आहे न उद्धारण करिणो आहे। भॻवानु जब जब प्रेम निज हित कारण तुमको पुकारा तब तब तुम अवतार धरे तुम सब को निस्तारा। पाण ई अची मथां पहुचंदा, वञी महिल सॾु करण जी घुरिज न पए, मथां पाण ई अची साईं पाण ई। चई हू बि ईंदो, अची पहुतो। हिकिड़ो ॾींहुं रहियो, ॿिए ॾींहुं वञिणो हो। राजा खे चई मूंखे वञिणो आहे सुभाणे। चई कॾहिं आयो? चई कल्ह आयो आहियां, सुभाणे मां वेंदुमि, मां वधीक रहंदो कोन आहियां। चई साईं हिकिड़ो कमु कयो, पहिरीं त घणेई आज़ी ॾींदारी, पोइ साॻी ॻाल्हि चई। छा चईसि? कहिड़ो वणु आहे? अंब जो वणु आहे, हिन में अंब लॻंदो, खाई वञिजो, मुंहिंजी मर्ज़ी आहे, तव्हां खाई वञो। ठीकु आहे, पोइ 2 ॾींहं रही थो बाद तुंहिंजो अंब खाई पोइ वेंदो। रही वियो 2 ॾींहं। हिन संत ॾिठई त सही अंब कहिड़ा, अंब जो वणु आहे की निम जो वणु आहे। राजा नज़र त पूरी पियो रखे न, चए भले। 2 ॾींहं थिया, चई भई हाणे मां वञा, अंब तुंहिंजा न लॻाइनि, काई ॻाल्हि न आहे। चई साईं अलाए कहिड़ी ॻाल्हि थिए कोई कान, पर सुभाणे पक लॻे, हिकिड़ो ॾींहुं ॿियो रही पओ न। ठीकु आहे, हिकिड़ो ॾींहुं ॿियो थो रही पओ। चई साईं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, हीउ वणु त तव्हां ॾिसो था न छाजो आहे? चई बाबा तूं चईं थो त पोइ तुंहिंजी ॻाल्हि हूंदी न, रही तूं थो मूंखे कहिड़ी। चई वणु छाजो आहे? चई त हाणे निम जो आहे। चई पोइ तव्हांखे ख़बर न आहे भई हिन अंब न लॻंदो, तव्हां एतिराज़ कयो। चई भाई ॿुधो, निम जो वणु आहे, भॻवानु कृपा करे अंब लॻी वञे त मुंहिंजा ॾंद कोई हरू भरू ख़राबु कोन थींदा, मुंहिंजा ॾंद खटा कोन, अंब आउं खाई वेंदुमि न, मूंखे अंब हूअं ई वणंदो आहे। जेकर भॻवानु कृपा करे निम में बि अंब नथो लॻी सघे छा? निम में निंबूरी लॻंदी आहे, अंबूली लॻी त मूंखे छा फ़र्क़ु पवंदो? निम में निमोरी लॻंदी आहे न, निमोरी न लॻे अमोरी लॻे, छा फ़र्क़ु पवंदो?
ऐं मूंखे कोई एतिराज़ु हो कोन। चई तव्हां आयो की तव्हांजो नालो छा आहे? हाणे नाले वाले शरीर खे मिड़ई जड़ भरत चवंदा आहिनि। चई मां तव्हांजे लाइ सॼो खिटको कयो, मूंखे हाणे तव्हांखे सुभाणे गुरू करिणो आहे, मूंखे ज्ञान ॾियो। चई आऊं चेलो वेलो कंदो ई कोन आहियां। चई मूंखे बि ख़बर आहे तव्हां कोन कंदा आहियो, पर मूंखे तव्हांखां नाम वठिणो जो आहे, पोइ वरी छा कयूं? हुनखे सॼो ई ज्ञान ॾिनई, सम्झाईंसि। चवण जो मतिलबु हुन एतिराज़ु कयो न त उहो रजब महाराज चयो रजब रोशन कीजिए कोई कहे क्यों ही, केरु कीअं बि चए वञी चए न, तोखे छा फ़र्क़ु पवंदो? हा मूंखां मां बि न करे सघां, भाई ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे। हर्षित होकर उत्तर दीजिए। तव्हां खिली करे चयो हाँ जी बाबा, इहो जीअं चई तो यार तू ई सही आहे। असांखे एतिराज़ु आहे ई कान, सही आहे तूं चईं थो त तुंहिंजी ॻाल्हि, असांखे कोई फ़र्क़ु थोरी पवंदो। हिकिड़े सेकंड में टाइम थी वियो आहे, पर भॼन तंहिं हूंदे बि हाणे चई छॾिया आहिनि, हा न? हा ॿियो वरी छा? रे मन मेरे रोशन कीजे, रे मन मेरे रोशन 267 कीजे, हर्षित हो कर उत्तर दीजे, हर्षित होकर उत्तर दीजे। हिकिड़े चयो साईं तव्हां बि कमाल था कयो, जवाबु ॾिबो आहे? चई हिन में ईअं लिखियलु आहे तोखे माना बि सम्झ में अचे, हर्षित हो कर की हा करीस बसि, जीअं तूं चईं थो तीअं ठीकु आहे। उन जो जवाबु न ॾियणो आहे, तूं हा चईसि बसि, इहो ई जवाबु। यस, जीअं न भई मद्रासी हूंदा आहिनि, वॾा वॾा ऑफिसर थी वेंदा आहिनि, पर पंहिंजे वॾे ऑफिसर खे कॾहिं बि एतिराज़ु खणंदा ई कोन आहिनि। हर कंहिं ॻाल्हि में छा चवंदा आहिनि? यस सर। छा चवंदा आहिनि? छा बि चए, चई भेणा तो मूर्ख ई, गॾा वई उठई, सम्झी कोन थो की यस जीअं चई, ॿियो कुझु जवाबु न ॾियणो आहे। उत्तर दीजिए माना त खुली करे हुनखे जवाबु ॾियो, माना खिल वारो ई जवाबु ॾियो, हा ठीकु आहे। ॿियो वरी छा? जवाबु हू न ॾियणो भाई जेको सुवालु करे थो, जीअं चए थो ऊंधो या हुनखे हा में हा मिलाइणी आहे, उहा बि मञे आहे, पर हिन जी अहिड़ी माना जेतिरी वरी जंहिंखे सम्झ में अचे। हा न, असां त वीचार करण जी ॻाल्हि आहे, टाइम सां ॻाल्हाइणु सुठो आहे। भॼन इहो तव्हां बि यादि कजो, पढ़ी सघो था। कोयारी राग में 50 नंबर आहे या 530 नंबर भॼन।